प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां अवां जो मेज़बान हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में जेको मोज़िज़ मेहमान आहे बलूचिस्तान नेशनल पार्टी जो सरबराह सरदार अख्तर जान मैंगल साहब। असीं कोशिश कंदासीं त पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में मुल्क जी ख़ासि तौर बलूचिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते सरदार साहब सां तफ़सीली गुफ़्तगू कयूं। सरदार साहब, बलूचिस्तान जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उनखे तव्हां हिकु क़ौमपरस्त अॻुवाण तौरु कीअं पिया ॾिसो? बलूचिस्तान जी मौजूदा जेकी सूरत हाल आहे उनखे सम्झण लाइ जेके असांखे माज़ीअ में वञणो पवंदो। क़ौमपरस्ती सियासत जिन जी इब्तिदा अंग्रेज़ जे दौर में शुरू थी, पाकिस्तान में ठहण उनखे एतिरी तफ़सील में न वेंदुसि, मुख़्तसरन अवांखे उन वाक़ियात हालात ॿुधाए छॾियां। पाकिस्तान ठहण वक़्तु जेके आहिनि, जेकी क़ौम जी हिकिड़ी राय हूंदी आहे उन राय खे नज़रअंदाज़ करे पंहिंजा फ़ैसिला जेके आहिनि बलूच क़ौम ते मुसलत कयूं। जेको बि थियो, के माण्हू आहे जेके इन खे उन ॻाल्हि खे विसारे विया, जेके कुझु माण्हू जेके हुआ जेके हक़ीक़ी क़ौमपरस्त हुआ उन दिलि में इहा ॻाल्हि हमेशह रही। हाणे त इहो खपाणो हो जेके हुकुमरान माज़ीअ जा जेके हुकुमरान हुआ उन जेके ज़ख़्म हुआ उन ते मरहम हणणो ज़रूरी हो, लेकिन मरहम बजाए हुन जेके हर दौर जे हुकुमरानी जेके उन ज़ख़्मी जेके नेमक पाशी कयूं। उनजो नतीजो इहो निकितो, उन खे पंहिंजे नज़दीक आणण जे बजाए उनखे रियासत खे उनखे ॾूर धिको ॾिनो। त इहो सिलसिलो हर दौर हुकूमत में हलंदो आयो। हर जेको हुकुमरान नओं जेको हुकुमरान आयो ॻाल्हि जे हवाले सां त हुन वॾा वॾा दावा कया आहिनि। असूं बलूचिस्तान जी जेकी महरूमी उनखे ख़तमु कंदासीं, बलूचिस्तान से जेके ज़ुल्म ज़्यादतियूं थिया आहिनि उनजो ख़त्मु थींदो, जेके बलूच क़ौमनि उन जे हक़ उनखे वापसि ॾियाराईंदासीं। लेकिन अमल उनजे बरक्स रहियो। हक़ ॼाण जे बजाए जेके रहियल ॻियल जेके हक़ हुआ उहे बि उन्हनि खे फुरियल वरितऊं। पहिरीं जेकी ज़ाती थिया हुआ उन ज़ातियूं एतिरो इज़ाफ़ो कयूं कि माण्हू जेके बलोच जेके आहिनि माज़ी वारी ज़ाती खे विसारे विया। त इन वजह सां जेके क़ौमपरस्ती में क़ौमपरस्ती गॾु हिकिड़ी नफ़रत पैदा थी वई बलोच क़ौम में रियासत और रियासत जे इदारे जे ख़िलाफ़। त इहो सिलसिलो अॼु ॾींहं ताईं पियो हले। तव्हां ॾिठो हूंदो जनरल मुशरफ दौर में जेको ऑपरेशन शुरू थियो, पहिरीं त ज़ातियूं हुआ, ईअं न थींदुसि, पहिरीं दौर हुकूमत में ज़ातियूं न थियूं आहिनि। जमहूरी दौर बि रहियो, उन में ज़ातियूं थिया आहिनि। फ़ौज जो दौर बि रहियो, उन दौर में बि ज़ातियूं थिया आहिनि। जॾहिं जनरल मुशरफ हुकुमरानी में आयो त उन पंहिंजा 6-7 नुकात ॾिना हुई। उन में हिकिड़ो सूबी सी जेकी ज़ातियूं थियनि उन्हनि जो अज़ालो थींदो। त असां जहिड़ा जेके अनपढ़ माण्हू हुआ उहे ख़ुशि छा थी हाणे शायदि हीउ जेको आयो हमरा इहो सूबे खे जेको इख़्तियार ॾींदो, उन हक़ ॾींदो। उहो हस्ब रिवायत उहा ई तारीख़ दोहराई वई। उहा ई न बल्कि उन तारीख़ खे ईअं मसख़ करे बदतरीन सूरत हाल में पेश कयो वियो। 5 मिलिट्री ऑपरेशन जेको उन दौर में शुरू थियो अॼु ॾींहं ताईं आहे। इन में कई जेके आहिनि क़ीमती जानियूं जेके ज़ाया थिया आहिनि, बेगुनाह माण्हू जेके आहिनि शहीद कया विया आहिनि। और नवाब अकबर ख़ान बुगटी, बालाज, हबीब जालिब, नूरदीन, हज़ारों जी तादाद में जेके माण्हू जेके आहिनि या लापता आहिनि या उनखे जेके टारगेट किलिंग जे ज़रिए जेको शहीद कयो वियो। त क़ौमपरस्ती हाणे इन दौरान ॿिनि जॻह ते तक़सीम थी। हिकिड़ा क़ौमपरस्त उहे आहिनि जेके चवनि था कि ॻाल्हाइण सां ॻाल्हि निकिरी वई आहे। हाणे सवाइ बंदूक जे ज़ोर सां जेको आहे सरकार बंदूक थी इस्तेमालु करे त असांखे बि बंदूक इस्तेमालु करणु पवंदी। हिकिड़ो जेको क़ौमपरस्ती जो दड़ आहे उहे चवनि था न ॻाल्हि अगरि न करूं लेकिन जमहूरी तरीक़े से पंहिंजा हक़ आहिनि या राइट्स आहिनि जेके आहिनि उहे असां हासिलु करूं। त क़ौमपरस्ती हाणे जेके ॿिनि हुन में तक़सीम आहे। अच्छा जी, हिन वक़्तु डॉक्टर मालिक उहो बि क़ौमपरस्ती आहे,
उन जी हुकूमत आहे त तव्हां बि क़ौम परस्त आहियो त तव्हांजो डॉक्टर मालिक सां इख़्तिलाफ़ कहिड़ो आहे जॾहिं त उनखे तव्हां माज़ी में बि सपोर्ट कंदा रहिया आहियो, नेशनल पार्टी खे तव्हां सपोर्ट ॾींदा रहिया आहियो, त हिन वक़्तु तव्हां डॉक्टर मालिक जी सपोर्ट जे बजाए उन जी मुखालफ़त कयो था, इन जो को ख़ासि सबबु आहे? डॉक्टर मालिक जे ज़ात सां असां कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। जॾहिं ॾींहुं डॉक्टर मालिक खे एज़ अ वज़ीर आला नॉमिनेट कयो वियो, हू आयो मूं वटि, असां चयो जेकी असां सां सपोर्ट थींदी तोखे ॾींदासीं, लेकिन रवैयो अवां जो उहो ई रहियो जेको माज़ी जो हुकुमरान रहिया आहिनि, जेके माज़ी में सूबाई हुकूमत जो रहियो माण्हुनि सां गॾु, उहे इक़्तिदार में अचनि अखियूं पूरे, जेको मर्कज़ थो चए उन जे चवण ते था वञनि, क़ौम मख़लूक इलाइक़ो उनखे नज़रअंदाज़ करे रियासती जी ज़ाती ते जेको परदो अॻियां अवां उॾाइण जी कोशिशि कयो, पोइ असां उनजी मुखालफ़त कंदासीं। त मूं हुन ॾींहुं वाज़े तौरु डॉक्टर खे चयो, मूं चयो हीउ इलाही ॾुखियो टास्क तो खणियो आहे। हिकिड़ो इहो कि तूं हिकिड़ी पंहिंजी पार्टीअ जी तुंहिंजी अक्सरियत न आहे, ॿी पार्टी जेकी अक्सरियत में तोखे उहिदो ॾिनो आहिनि, इन में तोखे हिकिड़े शाउनिस्ट हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी उन जी बि सपोर्ट आहे। उन शाउनिस्ट जी नज़र में उन जो दुश्मन नंबर 1 जेको आहे बलोच आहे, और तूं पाण अहिड़ो बलोच नेशनलिस्ट तो पाण खे चवराई। ॿिए जेके हालात आहिनि बलूचिस्तान जा कि हर ॾींहुं हिकिड़ो माण्हू कई माण्हू खणिजा था वञनि, को हिकिड़ो ॾींहुं शायदि ई बचे जॾहिं लाश इलाइक़े में नथी मिले, रियासत जा जेके इदारा आहिनि उहे एतिरा ख़ुदसर थी विया आहिनि जो शायदि तुंहिंजे कंट्रोल में न अचनि, त इन अॻे हालात उहे ई रहिया, पोइ असां जेकी हिमायत जी उमेदु न था रखी, पोइ जेतिरी मुखालफ़त असां ॿी दौर हुकूमत जी की उन सां ज़्यादा तुंहिंजी मुखालफ़त कंदासीं। त अॼु ॾिसो अवां, अगरि हालात पहिरीं खां बहितर थिया हुआ त बिल्कुलु असां उनजी हिमायत कईसीं। अॼु पाण ई हिकिड़े तरफ़ां उनजी पार्टी जी क़यादत चए थी कि जी हवा असां बेख्तियार आहियूं, लाशूं पिया किरनि, ॿियो जेको उन जो पार्टी सरबराह चए थो कि न हीअ ॿाहिरि जे माण्हू ॿाहिरि जे मुल्क जा आहिनि, त हुन जे पंहिंजे उन मौक़िफ़े में जेको हिकिड़ो तज़ाद आहे, उहो कंफ्यूज़न जेके शिकार आहिनि। अच्छा साईं, हिन वक़्तु सदर ज़रदारी बि जेको आहे बलूचिस्तान पंहिंजे दौर हुकूमत में बलूचिस्तान जे अवाम खां माफ़ी वरिती, मौजूदा हुकूमत बि जेको आहे क़ौम परस्तनि खे हुकूमत ॾिनी, उनखां पोइ 18 तरमीम खां पोइ जेके सूबनि खे अख़्तियार आहिनि उहे बि वधीक मिलिया, उन बावजूदि बि तव्हां अञा ताईं वफ़ाक़ सां राज़ी न आहियो, इन जो छा सबबु आहिनि? जॾहिं करां माफ़ी जी अवां ॻाल्हि कई न, अवां मूंखे ॿुधायो काए दौर हुकूमत में या काए हुकुमरान जेकी बलूचनि खां माफ़ी न वरिती। मूंखे यादि ॾियारायो, हर दौर हुकूमत में जेको बि हुकुमरान आयो आहे उन जो पहिरियों जेको आहे बिस्मिल्लाह नु पहिरीं जेके या मोहम्मद अली जिन्ना जी क़ब्र ते वञण पहिरीं जेके बलूचनि खां माफ़ी घुरियूं आहे न इहा ॻाल्हि। लेकिन आया माफ़ी सां मसइला हल थिया? मतिलबु अवी जेको असांजी नस्लकुशी कंदा वञूं, असांजा जेके वसाइल आहिनि उन खे लुटंदा वञूं, असांजी आइंदा नस्लनि खे जेके नस्ली खे जेके यतीम ख़ानी जे हवाले करो, सिर्फ़ु ॿ अल्फाज़ माफ़ी जे चवनि इहे काफ़ी आहिनि? आया इहे कम अॻे असूं अवां करूं, असांखे माफ़ी जी गुंजाइश हूंदी? मसइलो माफ़ी सां हल न थींदो। अवां आया माफ़ीअ सां गॾु पंहिंजी ग़लती तस्लीम करियो था? अगरि अवां पंहिंजी ग़लती तस्लीम की हुई तो अॼु बलूचिस्तान जी हालत तब्दील थिया। अगरि माफ़ीअ सां गॾु गॾु अवां पंहिंजी नियतियूं सफ़ाई कयूं हा त अॼु बलूचिस्तान जी जेके हालत बहितर थिया। ॿियो जेको अवां सवाल कयो ज़रमनी कयो, छा जो बलूचिस्तान पैकेज मिलियो या 18 तरमीम खां पोइ जेके सूबनि खे अख़्तियार वधीक मिलिया? जेके उन 18 तरमीम में जेके शामिल हुआ, पहिरीं मूंखे ॿुधायो कि उन जो कंट्रीब्यूशन बलूचिस्तान जी जदोजहद में छा आहे। उहे त ख़ैरात वठण विया हुआ न, बलूचिस्तान जी जेकी स्ट्रगल। डॉक्टर मालिक बलोच बि चवे थो त 18 तरमीम आणण में उनजो वॾो किरदारु, उनजो सिलो उनखे इनाम मिली वियो न बाबा, उनजो सिलो उनखे मिली वियो एज़ वज़ारत। सही, ठीकु है न, उनजी अक्सरियत छा हुई, मतिलबु 3 नंबर थी हुई न उन मेजोरिटी हवाले से। पहिरीं मुस्लिम लीग नून हुई, ॿी जेकी पश्तूनख्वा हुई 3 नंबर ते हुई आहे, त उनखे उन 18वीं तरमीम जो जेको सिलो मिलियो। लेकिन जी माणी जदोजहद की है, जिनजा घर खामी विया आहिनि, जिनजा ॻोठ तबाह थी विया आहिनि, जेके जिनजा ॿार यतीम थी विया आहिनि,
उन्हनि ये पुछो कि बाबा ये अरण तरमीम में अवां ख़ुशि आहियो न आहियो उन जेके पंहिंजा नस्लियूं तबाही कयूं आहिनि इन ख़ैरात अला करे न कयूं ख़ैरात अला ख़ैरात जा तलबगार उहे आहिनि जिनखे ख़ैरात मिलियो जेके बलोच असू हिनखे पंहिंजो हक़ नथा सम्झूं बाबा अरिड़हीं तरीम जेकी उहा हक़ न आहे उहे हिकिड़ो मरात ॾिनऊं मरात में इज़ाफ़ो कयूं पहिरीं असांखे चयूं 4 आने ते तनख़्वाह ते गुज़ारो कयो हाणे जेके 8 आने ते कयो 8 आना ॾेई असांखे जेको उहो उजरत था ॾियनि जेके उन उजरत ते ख़ुशि आहिनि उनखे पंहिंजो हिसो मिले पियो नाज़रीन सरदार अख्तर जान मेंगल असां सां गॾु आहे पर हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढड़े वक़फ़े जो वक़फ़े खां पोइ सरदार साहिब सां ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कोटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन असां सां मौजूदु आहे बलूचिस्तान नेशनल पार्टी जो सरबराह सरदार अख्तर जान मेंगल असीं पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो ॿीहर शुरू कंदासीं सरदार साहिब मौजूदा नेशनल पार्टी जेका हुकूमत आहे पश्तूनख्वा में पा हुन सां गॾोगॾु मुस्लिम लीग नून उन्हनि विच में हिकु मरी मुआहिदो थियो त हर 2.5 सालनि जे पीरियड खां पोइ जेको वज़ारत आला आहे उहा मुस्लिम लीग नून ॾांहुं वेंदी हाणे जॾहिं डॉक्टर मालिक खे वज़ीर आला लॻायो वियो उन वक़्तु मियां साहिब तव्हांखे एतमाद में वरितो हुयो त हाणे तव्हां मियां साहिब खे कहिड़ी सलाह ॾींदव या कहिड़ो मशवरो ॾींदव त जॾहिं नून लीग खे वॾी वज़ारत मिले त हू बलूचिस्तान मां कहिड़ी शख़्सियत खे अॻिते आणनि जंहिंसां तव्हां बि गॾिजी हली सघो पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि जी आउं वज़ाहत करां कि असांखे किन बि मामले में जेको एतमाद में न वरितो फ़ैसिलो करे वठी पोइ असांखे इतला ॾिनो कि असां इहो फ़ैसिलो कयोसीं इन मतिलबु न आहे कि असांजी जेकी सलाह जी हुते का अहमियत आहे ॿी ॻाल्हि कि अॻे तां असां हुनखे सलाह पहिरीं जो सलाह में न वरितऊं पोइ अॼु ॾींहं ताईं जेके बि बलूचिस्तान जा मामला थिया आहिनि उन में न असां को मशवरो वरितऊं न का असां सलाह न वरितऊं त उहा बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असूं न बञण त पहिरीं हुआसीं न अॻे जेके असूं टाइम में उहो अब्दुल्ला दीवाना बनाइण जो असांजो शौक़ु आहे मतिलबु जेकॾहिं मुस्लिम लीग नून ॾे वॾी वज़ारत वञे थी उन खां पोइ बि तव्हां वटि अहिड़ी का तजवीज़ न आहे जो तव्हां उन्हनि सां हुकूमत में गॾु हली सघो फ़र्क़ु छा आहे हुकूमत मुस्लिम लीग जी नून जी हुजे या काफ़ जी हुजे या नेशनल पार्टी जी हुजे लेकिन हिते ॾिस हिते हुकूमत कंहिंजी बलूचिस्तान आहे हिते उहे रियासती जेके इदारा आहिनि उन जी हुकूमत पई हले न हिते फ़ौजी ऑपरेशन पियो थिए इहे कंहिंजे चवण ते थिए आया इहो उन जे वस में आहे मुस्लिम लीग नून जे वस में आहे नेशनल पार्टी में वस में आहे उहो नवाज़ शरीफ़ जे वस में न आहे उते उहो लॻे थो बेइख़्तियार आहे सिर्फ़ु असांखे ॾुख इहो आहे उहे ॻाल्हियूं जेकी नवाज़ शरीफ़ उन वक़्त में दौर में कयूं हुयूं जॾहिं हू वालिद साहिब सां कराची में मिलणु आयो कि असूं जेके बलूचिस्तान जा जेके ज़ातियूं थिया आहिनि उन जो अज़ालो कंदासीं बलूचिस्तान में जेको ज़ुल्म ज़्यादतियूं पियो थिए उन जो ख़ात्मो कंदासीं जेके हिन में मुलविस आहिनि उनखे सज़ा ॾींदासीं सज़ा ॾियणु पंहिंजी जॻह ते उन खे जेके उन में शामिल आहिनि उन ज़्यातियूं में उन खे कटेरे में आणणु पंहिंजी जॻह ते उस ज़्याती सिलसिलो ख़तमु थियण बजाए उन में इज़ाफ़ो थियो अच्छा साईं हिकु डिघो जलावतनी जो अरसो बि तव्हां गुज़ारियो उन खां पोइ तव्हां इलेक्शन जे लाइ आयो हालांकि उन खां अॻु माज़ी में तव्हां केतिरा ई भेरा सेनेट या असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं बि ॾींदा रहियो हिन भेरे तव्हां जॾहिं चूंडुनि में हिसो वरितो त कहिड़ी उमेदु रखी वरितो त तव्हांखे तब्दीली नज़र अचे पई त बलूचिस्तान में या मुल्की सियासत में हिकिड़ी तब्दीली अचे थी ऐं तव्हां चूंडुनि में अची हिसो वरितो ऐं जंहिं चूंडुनि जे नतीजनि खे बि तव्हां बाद में रद्द कयो इन में कुझु अरसो जेको आउं पाण मुल्क मां ॿाहिरि हो लेकिन असांजी पार्टी जेकी क़यादत मुल्क में मौजूदु हुई जेको बि माण्हुनि सां राब्तो हो या माण्हुनि जी जेकी असांखे सपोर्ट हुई उहा पंहिंजी जॻह ते मौजूदु हुई इलेक्शन में 2006 में असां एहतजाज नवाब अकबर ख़ान बुगटी जी शहादत वक़्तु असां इस्तीफ़ो ॾिनोसीं 2008 में जेको आउं पाण जेल में हुयुसि हालात बि अहिड़ा हुआ मुशरफ़ जो दौरु हो उन में उमेदु न हुई कि हिते असांखे इलेक्शन में हिसो ॾियण जी इजाज़त हुजे
उन वक़्तु बि नॉमिनेशन पेपर अगरि भरिया हुआसीं त हर रोज़ हर ॾींहुं असांजी संगत दोस्तनि जे घर छापा पे लॻिया, त महसूसु कयोसीं की हालात इहे न आहिनि। हीउ जो दौरु आयो, हीअ जेके हुकुमरान आहिनि, अॼु जेके हुकुमरान आहिनि, उन बि तसली ॾिनी की न हाणे उहो दौरु ख़तमु थी वियो। इहा असांजी ग़लती हुई शायदि, या असांजी अकिल इस्तानी कमु न कयो की उन ॻाल्हि में हली आयासीं की न जी हाणे दौरु उहो ख़तमु थी वियो। हिते रियासत जा उहे जेके इदारा जेके बलूचिस्तान जी ज़्यादती में शामिल हुआ, उन जो हाणे इख़्तियार कमु थी वियो। मुमकिन त न हो, पोइ असां चयो शायदि का तब्दीली अचे वई आहे। उन खां अलावा जेकी असांजा हिमायती हुआ उहे बिल्कुलु मायूसी तरफ़ ते विया। उन सम्झो त की हाणे असां वटि ॿियो रस्तो ई कोन। छो उहे पैदावार हुआ डेमोक्रेटिक सियासत जा, त अगरि असां उन में न अचूं त उहे मायूसी आलम में ॿियो को रस्तो इख़्तियार कनि, या त बंदूक खणी छपरे ते वञनि या त वञी ॿी पार्टी में शामिल थी वञनि। टी जेकी अहम ॻाल्हि हुई की बलोच कौम परस्तनि ते हमेशह इहो इल्ज़ाम हो की उहे डेमोक्रेटिक सियासत खां किनारा कश था थियनि, पाण खे करणु घुरनि, उहे डेमोक्रेसीअ जी सियासत सम्झी नथा सघनि। त इहे टे मेजर वजूहात जिन में असां जेको इन इलेक्शन में आयासीं, पाण साबित कयूं, हुन हुकूमत पंहिंजे उन नताइज जे इलेक्शन जे रिज़ल्ट से जेको साबित करायूं की असां गैर जमहूरी माण्हू न आहियूं। अॼु ॾींहं ताईं बलूचिस्तान में उहे गैर जमहूरी कुवतियूं जेके आहिनि, ताक़तियूं आहिनि, उन जो कंट्रोल आहे। जी नाराज़ बलोच अॻुवाण जेके मुल्क खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि सां हाणे ताज़ो पश्तूनख्वा जो जंहिंखे तव्हां शाउनस बि चओ था, महमूद ख़ान अचकज़ई जी दावा कई त मां ख़ान अफ़कलात सां बि मुलाक़ात कई ऐं हैर बैर मरी सां बि मुलाक़ात कई। हू इहा ॻाल्हि चवनि था त जेकॾहिं बलूचिस्तान में बलूचनि जे हक़नि जे हवाले सां आइनी ज़मानत ॾिनी वञे त हू उन्हनि खे वापसि आणे सघे थो। त हिकु पश्तून अॻुवाण जेकॾहिं इन सतह ताईं वञी सघे थो त हिकु बलोच अॻुवाण जी हैसियत में तव्हां नज़र नथा अचो। हाणे महमूद ख़ान साहब क़ाबिल एहतराम है, उन इहा कोशिशूं बि करे, असां उन लाइ दुआ करे सघूं था की अलाह उनखे कामयाबु करे। लेकिन इन में बि असांखे नियती ॾिसणी पवंदी बाबा कि नियतियूं छा आहिनि। उहो बलोच मसइले खे हल कराइण जी नियतियूं आहिनि या बलोच मसइले खे मज़ीद पेचीदो कराइण जी नियतियूं आहिनि। बहरहाल असां उनखे सिर्फ़ु उहो दुआ था करे सघूं की अलाह उनखे कामयाबु करे। लेकिन ॻाल्हि इहा आहे, जंहिंखे मुज़ाकरात जो इख़्तियार ॾिनो वियो, आया उनखे इहो बि इख़्तियार ट्रांसफर कयूं कि उहो मसइला ॿई हल करे। अॼु ॾींहं ताईं बलूचिस्तान जे मसइले जो इख़्तियार न ज़रदारी साहब एज़ ए प्रेसिडेंट उन वटि हुओ, न मौजूदा जो प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ उन वटि हुयो। अॼु ॾींहं ताईं जेको इख़्तियार आहे, जो को बि इक़्तिदार में आयो आहे, उन सां पहिरीं शर्त असांजी इस्टेब्लिशमेंट जेकी हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट इहा रखी आहे कि बलूचिस्तान जो मसइलो जेको उहो अवां जो मसइलो न आहे, उहो असांजो मसइलो आहे। अच्छा, जेके असुल कुवतूं आहिनि जिनखे तव्हां चओ था त असुल इक़्तिदारी उन्हनि वटि आहे, पावर अख़्तियार उन्हनि वटि आहिनि, उन्हनि कॾहिं तव्हां सां राब्तो कयो आहे त तव्हां नाराज़ बलोच जेके अॻुवान आहिनि उन्हनि सां राब्ता कयो, उन्हनि सां ॻाल्हियूं कयो ऐं उन्हनि खे क़ौमी धारा में आंदो वञे, इन हवाले सां कॾहिं को कंहिं धुर तव्हां सां राब्तो कयो? न, इहा ख़ुशकिस्मती पंहिंजी सम्झांसि या जेको नालो जो मूंसां को राब्तो न कयो हुन। ॻाल्हि इहा आहे, आया मुज़ाकरात लाइ माहौल को अहिड़ो न ठाहियूं आहे। मुज़ाकरात लाइ हिकिड़ो माहौल थो ठाहिणु घुरिजे न। आया जेके ताक़तियूं आहिनि जीअं उहे सम्झनि था कि मुज़ाकरात से मसइला हल थी वेंदा, उन को अहिड़ो माहौल ठाहियूं आहे। अॼु ॾींहं ताईं उन जे हथां इहो माहौल इन हंध ते अची पहुतो आहे न। उहे पंहिंजे उन ग़लतीअ खे ग़लती तस्लीम नथा कनि। जॾहिं उहे हीअ 20 साली में जेके बलूचिस्तान जे माण्हुनि जो कुझु त खून थियो, जेकी नस्ल कुशी थिए, उहे उनखे फ़ख्र सां था उन ते नारो हणनि। जिते वञी अलाह अकबर जो नालो हणी पाकिस्तान जो झंडो था उते हणाइनि। इन मतिलबु उहे उन ते पशुमान न आहिनि, उहे रिग्रेट ई नथा कनि कि भाउ असां छा ग़लती कीसीं। त मुज़ाकरात अॻियां कीअं हूंदा? ॿियो, हर आया मुज़ाकरात जी जेकी नियत हुनजी साफ़ हुई, पोइ हीअ जेके माण्हू हर रोज़ पिया मरनि। अॼु बि अख़बार में आयो हिकिड़े 17 साल छोकिरे जी जेकी लाश हब में फिटी करे विया आहिनि। बलूचिस्तान जो सभिनी इलाइक़े में मस्तूंग तां वठी अवारान, पंजगूर,
तुर्बत इलाइक़े में डेरा बुगटी मरी जे इलाइक़े में जेको ऑपरेशन पियो हले, इहो तरीक़ो मुज़ाकरात जो, इन तरीक़े सां मुज़ाकरात कनि। मुज़ाकरात जी शर्त इहा आहे कि जेकी ताक़तवर आहे रियासत, बिल्कुलु असां रियासत ताक़त से इनकार नथा करूं, उहो पंहिंजी ताक़त से बि इनकार नथी करे, त पोइ पहिरीं सीज़ फायर त करे। इहो ऐलान कॾहिं रियासत कयो भई ठीकु आहे बलूचिस्तान में माण्हू असां अव्हांखे न माराईंदा, असां हक़ जी ॻाल्हि नथा करूं, ईअं पहिरीं असांजे माराणे ते सिलसिलो बंदि करो, पोइ असूं ॿई अव्हां हक़ जी ॻाल्हि करूं। हाणे जेके जिन खे नाराज़ था चवनि उहे अचनि बि त अव्हां सां ॻाल्हाइण कीअं अचनि? अव्हां उन जा जेके वर्कर आहिनि उन खे नथा बख़्शो, उन वर्कर जा जेके माइट आहिनि उन खे अव्हां नथा बख़्शो। उहो वर्कर जेको उन ॻोठ मां गुज़रे थो उनखे, उन ॻोठ खे तव्हां तबाह करे छॾियो, त पोइ अव्हां सां मुज़ाकरत लाइ अचंदो केरु? केरु ॻाल्हाईंदो अव्हां सां? अच्छा साईं, हिते बलूचिस्तान में ख़ासि तौर ते बिजली जूं लाइनूं या गैस पाइप लाइनुनि खे उॾायो वञे थो। बलूचिस्तान में बिजली जो सिलसिलो कुझु ईअं आहे त मकरान डिवीज़न में ईरान खां बिजली अचे थी, उन्हनि लाइनुनि खे कोई बि नथो उॾाए, हालांकि उन्हनि इलाइक़नि में मज़ामतकार या वेढ़ाक जेके आहिनि उहे वॾे तइदाद में उते रहनि था, उहे जेकॾहिं चाहिनि त उहे हिकु सेकंडनि में बि उनखे उॾाए सघनि था, पर उते नथी उॾाई वञे जॾहिं त हेॾां जेका डेरा मुराद जमाली, जाफराबाद या इन साइड खां जेका बिजली अचे थी उन लाइन खे उॾाए वञे, त इन में को कहिड़ो ख़ासि राज़ आहे जेको तव्हां सम्झो था त हेॾां वारी खे कुझु बि नथो थिए, हेॾां वारी जेका बिजली लाइन अचे थी उनखे ई उॾायो थो वञे? कल्ह बि असेंबली में मां इहो नुक़्तो रखियुमि कि जेकी नओं रूट पिया कढनि काशगर ग्वादर वारो, सरकार पे चयो, हालांकि असां बहसियत बलूचिस्तान नेशनल पार्टी जी असांजी पॉलिसी आहे कि काई बि रूट जी असां हिमायत नथा करूं जेसि ताईं साइल वसाइल जो इख़्तियार असां वटि न हुजे। रूट जहिड़ो बि हुजे, पिंजरो जहिड़ो हुजे, चाहे सोन जो पिंजरो हुजे, पितल जो पिंजरो हुजे या हुनजो कानी जो पिंजरो हुजे, क़ैद त क़ैद आहे न बाबा। पोइ असूं छे लाइ इहा ख़्वाहिश करूं न असूं क़ैदम जेके हिकिड़े सोन जे पिंजरे में असूं जेके ख़ुशि रहंदासीं। सरकार जो दावो आहे कि ही रूट जेको पहिरीं उन अप्रूव कयो हो उहो सिक्योर न आहे, सिक्योरिटी उन जे हथ में आहे, जिते घुरनि उते सिक्योर आहे। जिन ट्रांसमिशन लाइन जी अवां ॻाल्हि की, असूं पाण हैरान आहियूं। कल्ह मूं इहो ॻाल्हि की कि हुते जेके मिलिटेंट्स मतिलबु 70 to 80% उहो इलाइक़ो जेको उन जे कंट्रोल में आहे, उते का हिकिड़ी ट्रांसमिशन लाइन जेकी नथी धमाके से उड़ाइजी वञे। लेकिन ही इलाइक़ो जिन में न हुजे त असांजा 20% मुश्किल मिलिटेंट्स ने कंट्रोल, 15% मुश्किल मिलिटेंट्स, लेकिन हर महीने में भी अॼु बि आयो कि ट्रांसमिशन लाइन को जो उड़ा दिया गया। हाणे ॻाल्हि इहा आहे कि हीअ बिजली जेकी अचे पई हेॾे कितां पई अचे? पंजाब मां पई अचे न। हिते अॻे ट्रांसमिशन लाइन जेकी किरी वई उहा बिजली उते त रुकंदी न, अॻे त नथी अचे सघे, इहा वापसि ओॾी वेंदी जेॾां पई अचे। और ईरान मां अगरि बिजली अचे थी, उहे ट्रांसमिशन लाइन किरजी थी वञे त ईरान जेको इलाही कम रेट ते वापडा खे बिजली थो ॾे, उहा ई साॻी बिजली बलूचिस्तान में जेके 3 डिस्ट्रिक्टूं आहिनि, ग्वादर, तुर्बत, पंजगुर में जेको रेट वापडा जो इहो उन में इलाही ज़मीन आसमान जो फ़र्क़ु, इन रेट ते थो ॾे। अगरि उते उहो ट्रांसमिशन लाइन किरजी वञे त हिन खे हिकिड़ो फाइनेंशियल लॉस बि थी सघे थो। हिते फाइनेंशियल लॉस न आहे, छोकी हिते बिजली जेकी इलाही सस्ती थी हितां ॾियनि, सब्सिडाइड रेट जेकी ज़मीनदारी किथे ॾियनि। हाणे उहा जेकी सब्सिडी उहा बि उनजी बची वेंदी। उहो बिजली जेकी हुते शॉर्टफॉल आहे, पंजाब में सॼो ॾींहुं लोड शेडिंग थी थिए, मुल्क में ॿी हिसे में लोड शेडिंग पई थी, उहा कसर पूरी करण लाइ इहा बिजली पोइ होॾे ट्रांसफर पई थी। सरदार साहब, तव्हां गवादर काशगर मुआहिदे जी न मुखालफ़त कयो था न हिमायत कयो था, इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी, पर बलूचिस्तान में गवादर समेत जॾहिं को मेगा प्रोजेक्ट हुकूमत आणींदी आहे त ख़ासि तौर ते क़ौम परस्त धुरियूं जेके आहिनि उनजी सख़्तु मुखालफ़त कनि थियूं। ऐं तव्हां नथा सम्झो त इन सां हिकिड़ी सूबे जी तरक़ी थी थिए, सूबे में त वसीला था अचनि, माण्हू रोज़गार सां लॻंदा, इन मां सूबे जी अवाम खे फ़ाइदो थींदो, पर तव्हां उनजी मुखालफ़त कंदा आहियो? ख़ाली में असांजे बिराई में बि हिकिड़ी मिसाल आहे, सिंधीअ में हूंदी आहे, जो खीर खां जेको खणूं उहो लस्सी बि फूके फूके थो पीए न, इहा ई मिसाल आहे वटि न। असूं अगरि शक था करूं मर्कज़ जी या
इस्लामाबाद जी नीयत ते वो बिला वजह न आहे। माज़ीअ खे साम्हूं रखी था उन ते शक करूं न। हाणे मां पाण ॾिठो, पहिरीं अव्हां खे रूट जे अलावा ग्वादर जिन जी तरक़ीअ जा दावा पिया थियनि उन जे बारे में अव्हांखे ॿुधायां। ग्वादर जेकी पोर्ट अथॉरिटी आहे उन जो हेडक्वार्टर किथे आहे? चाइना जेकी कमु पई करे, चाइना आंदो, उन पंहिंजो हेड ऑफिस किथे रखियो? अव्हांखे ख़बर? कराची में। इहा ग्वादर जी तरक़ी आहे। ग्वादर पोर्ट ते जेको ट्रांसपोर्ट जो ठेका 60% गैर बलूचिस्तानी, सॉरी गैर बलूचिस्तानी, बलूचिस्तान का ॿार, 40% जेके उन में 10% बलूच, 30% जेके नॉन बलूच। इन खे ग्वादर जी माणी जी तरक़ी चूं। ग्वादर जी जेके मक़ामी आबादी आहे, बिल्कुलु इहे ग्वादर जे हवाले सां वॾा वॾा पेनिफ्लेक्स असांखे कराची में मिलनि था। उन में ॾिस त बिल्डिंग ॾिस त माण्हू दुबई विसारे छॾे। उन में जेके रोड ॾिसो त दुबई खे छो यूरोप खे विसारे छॾियो। उते मेडिकल सहूलियतूं जेके आहिनि, हेल्थ फैसिलिटी जेके अॼु ॾींहं ताईं मौजूदु न आहिनि। एमरजेंसी में जेके माण्हू पंहिंजे मरीज़ खे कराची था खणी वञनि। तालीम जे हवाले सां ॾिसो, उहे जेके बुनियादी सहूलियतुनि तालीम जे हवाले सां, उहे बिल्डिंगूं इलाही सुहिणियूं आहिनि। ग्वादर खे जेको दुनिया खे ॾेखारण सां तरीक़े उनखे रोड बोड त शहर में सुठा स्कीम, हाउसिंग स्कीमूं तमामु सुठियूं बनियूं आहिनि। सवरेज लाइन, बिजलीअ जा पोल बोल चङा आणी वेठा आहिनि, लेकिन माणी खे पीअण जो पाणी कोन। आकड़ा 2 डैम हुते, हिकिड़ो साजीकोट डैम हो, हिकिड़ो आकड़ा डैम हो। इहे नवां मक्सीअ जे वक़्त में ठाहिया हुआ। हाणे बि अगरि मींहुं वसे त पोइ माणी खे पीअण जो पाणी आहे। हाणे तक़रीबन 6 महीना साल पहिरीं उते पाणी जो अहिड़ो उहो थी वियो त जेके शिप हुआ जेके उन में त पाणी सप्लाई कयो, माणी खे पीअण जो पाणी न हो। दुनिया में अॼु ॾिसो, दुबई असां खां इलाही पुठितो हो। अॼु जेको उहो दुबई सॼी पंहिंजी उहा आबादी खे उहो ई समुंड जो पाणी जेको साफ़ करे मिठो करे उहो पीआरे थो। अवां अरबां रुपए जेके इश्तिहारियुनि ते ख़र्च कया न हुआ। अवां अरबां रुपए जेके कॉन्फ्रेंसियूं घुराए उते, अवां करोड़ों रुपए जेके उते होटलियूं बनाए, लेकिन पहिरीं उनखे माणी खे त पीअण जो पाणी त ॾियो। जेको असांजो शक खे हुकूमत पंहिंजे इक़दाम सां जेको उन शक खे जेको पक में थी तब्दील करे। असां कॾहिं तरक़ी जी मुखालफ़त न कीसीं, लेकिन उहा तरक़ी जिन में असां उन जी नियत था ॾिसूं, असां सम्झूं था उहा तरक़ी असां लाइ न आहे। कल्ह जेको असां ॻाल्हि ते कीसीं, इहा ग्वादर बलूचिस्तान जी तरक़ी न आहे। अॼु जेको हिन काशगर वारो रूट पिया कढनि, उन में उहो साबित कयूं कि न, इहा तरक़ी जेकी आहे उन जी तरक़ी आहे। अॼु रूट पाणी उन तब्दील कयो न। आया हिन में बलूचिस्तान जी हुकूमत खे एतमाद में वरितऊं, बलूचिस्तान जे जेके नुमाइंदा उनखे एतमाद में वरितऊं। ग्वादर मां जेके असांजा MNA MP इलेक्शन उनखे बि त एतमाद में न वरितऊं। रूट काए जेको बि थिए, लेकिन जेसि ताणी साइल वसाइल जो इख़्तियार उन सूबे जे मख़लूक खे न ॾिनो, असूं सम्झूं था उहा तरक़ी जेकी बलूचिस्तान जी तरक़ी न आहे। उहा तरक़ीअ नाले ते जेके बलूचिस्तान जे वसाइल जा लुटमार करण जी हिकिड़ी साज़िश आहे, कोशिश आहे। अज़ीम, मज़लूम क़ौमुनि जा इत्तेहाद बि ठहंदा रहिया आहिनि। पूनम बि ठही, उन पूनम जी अॻुवाणी जॾहिं बलूचिस्तान में पहुती त उहा लापता थी वई ऐं उनजो चिचिरियल लाश बि जेको आहे पूनम जो हथ न आयो आहे अञा ताईं। तव्हां छा था सम्झो त सिंधी जेके सिंध ऐं बलूचिस्तान जी तक़रीबन सूरत हाल जेका आहे हिकु जहिड़ी आहे। सिंधी क़ौम परस्त ऐं बलूच क़ौम परस्त जी का हिन वक़्तु का मूवमेंट नज़र नथी अचे। सैयद जलाल महमूद शाह कुझु वक़्तु पहिरियों चयो त सिंधी ऐं बलोच क़ौम परस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर गॾियल जदोजहद करणी पवंदी। तव्हां इन हवाले सां का अहिड़ी मूवमेंट करणु चाहियो था? इन तव्हांजो जवाबु वठण खां अॻु में हिकिड़ो नंढिड़ो वक़फ़ो वठंदासीं। वक़फ़े खां पोइ इन सवाल जो असां तव्हां खां जवाबु वठंदासीं। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ असीं सरदार साहिब खां
इन हवाले सां जवाब वठंदासीं त सिंधी ऐं बलोच क़ौम परस्तनि जिन जो माज़ीअ में हिकिड़ो वर्किंग रिलेशन रहियो आहे उहो हाणे अॻिते वधी सघे थो या उन हवाले सां का मूवमेंट थी सघे थी। नाज़रीन, वक़फ़े खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम कोयटा टाइम में भलीकार असीं सरदार अख्तर जान मैंगल सां इहो पुछंदासीं त सिंधी ऐं बलोच क़ौम परस्तनि विच में जेका विझड़ाइप रही आहे ऐं माज़ीअ में उन्हनि जो हिकिड़ी वर्किंग रिलेशन बि रही आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सिंध या बलोचिस्तान में लॻभॻि साॻी आहे त छा सिंधी ऐं बलोच क़ौम परस्त गॾियल तौर ते को जदोजहद करण जे हवाले सां को अहिड़ो संदन ज़हन में काई तजवीज़ आहे? सरदार साहिबु, सिंधी क़ौम परस्त में साईं जलाल मामूद शाह हिते कोयटा में नवाब मरी जे वफ़ात ते आयो त उन चयो त सिंधी ऐं बलोच क़ौम परस्तनि खे हाणे गॾियल जदोजहद करणी पवंदी। तव्हां इन हवाले सां का अॻुभराई कंदो? उन खां पहिरीं जो वक़फ़े में पहिरीं हिकिड़ो सवालु कयो कि पूनम जी क़यादत जेकी जॾहिं बलूचिस्तान में आई त बिल्कुलु उहो ख़तमु थी वई ऐं उनजी वज़ाहत कंदुसि। जेसीं ताणी पूनम जी क़यादत बलोच अॻुवाण जे हथ में हुई पूनम एक्टिव हुई। पूनम मुतहरिक न कि सिर्फ़ु बलूचिस्तान में हुई, सिंध में बि हुई, सराइकी जेके इलाइक़ा आहिनि उन में बि हुई, पूरे पाकिस्तान में जेकी उन एक्टिविटीज़ जलसा जुलूस हड़तालियूं हुआ। लेकिन जॾहिं खां पूनम जी क़यादत गैर बलोच वटि वेई, पश्तून वटि वेई, उन जो तालुक़ु बलूचिस्तान सां, उहो पाण खे बलूचिस्तानी सम्झे न सम्झे ॿी ॻाल्हि आहे त बलूचिस्तान उहो ख़्वाब पिया जेके ॾिसनि कि उहो बलूचिस्तान न आहे लेकिन आहे बलूचिस्तान, मानी उनखां बलूचिस्तान किथे मिले, नालो उनजो बलूचिस्तानी आहे। लेकिन जॾहिं उहा क़यादत उन वटि वेई त 11 मई 2013 ते अवां ॾिठो हूंदो हिते इलाही धूम धाम सां पूनम जो जनाज़ो निकितो। इहो पहिरियों जनाज़ो जिन में जश्न मल्हाया विया, उहो पहिरियों जनाज़ो हूंदो जिन में जेके दोलियूं वॼाए विया, जिन में पश्तूनी जो हिकिड़ो रक़्स थो थिए उहो कयो वियो। उन जे नतीजे में उहो पूनम जे क़त्ल आम जे नतीजे में उहो इनाम मिलियो उनखे। उहो अॼु ॾींहं ताईं उन इनाम खां पिया फ़ाइदो वठनि। बिल्कुलु इन में को शक न आहे कि महकूम क़ौमी जो हिकिड़ो इतिहादु ज़रूरी आहे और बिलख़ुसूस बलोच सिंध दरमियान ॿिन्ही जी असांजी बदकिस्मती आहे। सिंधी जी बदकिस्मती आहे, असां बलोचनि जी बि बदकिस्मती आहे। सिंधी त पहिरीं इन बदकिस्मती जो शिकार हुआ, असो बलोच त हाणे अची उन बदकिस्मती उन दलदल में अची फता पिया आहियूं। असू भई क़ौम पहिरीं सिंधी पाण खे मुतहद कनि, बलोच पाण खे मुतहद कनि, पोइ वञी सिंधी बलोच क़ौम जी जेके हिकिड़ो इतिहादु इंतिहाई ज़रूरी आहे। इहे ज़ुल्म ज़्यादतियूं उहे सिलसिलो जेको बलूचिस्तान में शुरू थियो हो, कॉन्फ्रेंस खे वठी वञी बंदि करे उन जी लाशूं फिटी करे वठनि, उहो सिलसिलो जेको कुझु अरसो थियो आहे पीपल्स पार्टी जे दौर में जेको सिंधियुनि सां शुरू थियो। मुंहिंजे ख़्याल में सिंधियुनि खे पीपल्स पार्टीअ महर मोहबत जो उहो इनाम पियो मिलेनि और बलूचिस्तान खे त जेको पाकिस्तान से शमूलियत इनाम पियो मिलियो, सिंधी खे जेको हाणे पीपल्स पार्टीअ जी महर पीपल्स पार्टीअ नाले ते जेके बुख ॾुख सभु छॾे पंहिंजा रिश्ता सभु टोड़े उहे जेके पीपल्स पार्टीअ पुठियां झंडे पुठियां या उन जे नारे पुठियां वेंदा उहे इनाम पियो मिले। लेकिन भविष्य ते क़ौम परस्त सिंध और बलूचनि खे जेके ॿई न कि सिर्फ़ु क़ौम परस्त बल्कि भविष्य ते हिकिड़ी क़ौम सिंधी खे, भविष्य ते हिकिड़ी क़ौम बलूचनि खे ॿई इहो फ़ैसिलो कराइणो आहे कि असांजो मुस्तक़बिल किथे आहे, असांजो रोशन मुस्तक़बिल आया उन पार्टियुनि जे तरफ़ां जिन जे उहे पंहिंजे इक़्तिदार जे ख़ातिर जेके आहिनि असांजी मातम खे मातम नथा सम्झनि, असांजी क़बरनि खे जेके सिर्फ़ु हिकिड़ो मिटीअ जो ढेर था सम्झनि, उन जे पुठियां वञणो असांखे या असांखे जेको आहे उन पार्टियुनि जो चुनाव कराइणो आहे, उन जो इंतिख़ाब कराइणो आहे
जेके असांजे ख़ुशी ग़म में शामिल आहिनि। से सरदार अताउल्ला मैंगल साहब हमेशह मज़लूम क़ौमुनि जे इत्तेहाद जे हवाले सां अॻु भराई कंदो रहियो आहे। हाणे तव्हां इन हवाले सां का शुरूआत कंदो त जे मज़लूम क़ौमुनि जो को इत्तेहाद जुड़े? बिल्कुलु जी, लेकिन मूं अव्हां सां अर्ज़ु कयो मां, पहिरीं असूं पाण खे बलोच क़ौम त मुतहद करे वठूं। इन ई दौरान असां हींअर दोस्त विया हुआ सिंधी जेके अॻुवान आहिनि, उन सां बि राब्तो कयोसीं कि उहे जेके रिश्ता आहिनि इहे असांजा वाइदे क़ाइमु हुजनि। उन रिश्ते खे मज़ीद मज़बूत करण लाइ पहिरीं असांखे पाण जा जेको घरु आहे उनखे मज़बूत करणु पवंदो। पोइ अॼु थिए, सुभाणे थिए, 4 ॾींहं बाद थिए, उहो अमल जेको आहे, राब्ता त असांजा पाण में आहिनि, उन राब्ते खे मज़ीद मज़बूत करण जी बि असां कोशिशि कंदासीं। लेकिन उन दौरान असां कोशिशि पिया करूं, सिंध सां बि असांजी दरख़्वास्त हुई कि उहे बहसीत क़ौम पाण खे मुतहद कनि। असूं बहसीत बलोच क़ौम पाण खे मुतहद करे पोइ हिकिड़े प्लेटफॉर्म ते इत्तेहाद जे हवाले से असूं सिंधियुनि जा बलोचियुनि जा जेके हक़ आहिनि उन लाइ जेके जदोजहद करण जी असां पोज़ीशन में हूंदासीं। से महमूद ख़ान हिकु तरफ़ बलूचिस्तान में खून रेज़ी खे रोकण जी दावा कंदे चवे थो त नाराज़ बलोच अॻुवाननि खे असां हिते आणियूं। ॿिए तरफ़ कोयटा समेत सिबी ताईं बि हू दावा कनि था त उहे असांजा पश्तून इलाइक़ा आहिनि। इन अमल सां खून रेज़ी त वधीक ख़तरनाक हद ताईं बलूचिस्तान में थींदी। इन हवाले सां तव्हां छा मौक़िफ़ आहे? उर्दू में मिसाल तरीन, हाथी के दांत दिखाने की ओर खाने की ओर होते हैं। पश्तून जी जेकी तारीख़ी जुग्राफियाई जेकी सरज़मीन है उन सां असां इनकार न कयोसीं। बलोच पंहिंजी सरज़मीन खे बचाए नथो सघे, उहो कॾहिं इहो ताक़तवर छो जेको पश्तून जी सरज़मीन ते वञी कब्ज़ो कंदो। पश्तून बि महकूम आहे, बलोच बि महकूम आहे। पश्तून बि पंहिंजे हक़ां खां महरूम आहे, बलोच बि पंहिंजे हक़ां खां जेको महरूम आहे। लेकिन चंद अहिड़ी क़ुवतियूं आहिनि जेके इन बलोच जी मज़लूमियत जो हिन दौर में जो बलोच जी जेकी कमज़ोरी आहे उन जो जेको नाजाइज़ फ़ाइदो वठण था घुरनि। उहो पंहिंजो शाउनिस्ट जे ज़रिए जेके बलोच सरज़मीन ते पंहिंजो दावो साबित करण जी कोशिशि था कनि। मुंहिंजे ख़्याल में बलोच जॾहिं पाकिस्तान जहिड़ी कुवत ते साम्हूं जेके सरेंडर न कयईं, पंहिंजी सरज़मीन हिकिड़ो इंच जेको दस्तबदर न थियो, त जेके बि आहिनि, चाहे उहे पश्तून शाउनिस्ट आहिनि या पश्तून, ऐं इन में तमामु पश्तूनी खे शामिल नथो करां। हिकिड़ो तबिको आहे जिन जो सियासत जी बुनियाद जेकी आहे उहा बलोच नफ़रत आहे। अगरि बलोच नफ़रत उन सियासत सां कढी वठो न त हिन पार्टीअ खे मीज़ान चौक में को ठेलो आणणु न ॾींदो। जेके ड्राई फ्रूट या ख़ुश्क मेवो था विकिणनि न, उनजी कोई न इजाज़त न ॾींदो। उनजी बुनियाद जेकी बलोच नफ़रत सां आहे। हाँ, पश्तून क़ौम, बहसीत पश्तून क़ौम, ही त अॼु हिनखे जो इक़्तिदार में आणण वारा पश्तून क़ौम त न आहिनि न। इनखे उन ताक़त इनखे इक़्तिदार में आंदो हुन कि उहे पाण बलोच क़ौम खे बलूचिस्तान खे जेके तबाह बर्बाद था करणु घुरनि। लेकिन बहसीत पश्तून क़ौम अगरि इहो फ़ैसिलो करे पई कि असूं बलूचिस्तान खां अलॻि था थियूं, बिल्कुलु असूं उन सां बग़लगीर थी उनखे उन जो जेको तारीख़ी जुग्राफी हवाले जेकी उनजी हद आहे क्लेम करणु त सिबीअ जो क्लेम कनि, ख़ूबसूरत जेके निंडियूं आहिनि या ख़्वाब ॾिसणु उनजो हक़ उन से उनखे रोके न सघंदा आहे। लेकिन हक़ीक़त में निंड में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अगरि उहे पश्तून उहो फ़ैसिलो कनि पिया, बिल्कुलु ख़ैबर पख्तूनख्वा में शामिल थियणु घुरनि था। पहिरीं त हुन सां ॻाल्हाइनि, पोइ हिनखे पाण सां खणणु तयारु आहिनि न आहिनि। अगरि ॿियो सूबो था बनाइणु घुराइनि त उहा ॻाल्हि मर्कज़ सां, असां सां न वञी मर्कज़ सां ॻाल्हाइनि। अगरि हिनखे हिकिड़ो आज़ादु मुल्क था बनाइणु घुराइनि, सो बि हुन सां वञी ॻाल्हाइनि। असां वटि त मसइलो न आहे। ख़ामखा चे हुन में मिसाल त ॾिन बलोची में अचे अॻे वस नथो हले माठ सां, बलूची में त चवनि की 10 न रसी सियाला बिजन वकाला, माठ सां हथु नथो अचे त वाणी खे मोचड़ा ॾे। सरदार साहिब, सेनेट जूं चूंडूं थियनि पियूं कुझु ॾींहंनि में, त तव्हां छा था सम्झो त सेनेट चूंडनि में जेका करप्शन थींदी आहे, जेका हॉर्स ट्रेडिंग थींदी आहे, इन खे रोकण लाइ जेको शो ऑफ हैंड वारो फार्मूले हुकूमत चाहे पई, या जेको वोटर जो नालो उन में दर्ज थिए,
इनमें तव्हां कंहिंखे बहितर सम्झो था त उहो जेको पुराणो तरीक़ो हुयो खुफ़िया वोट वारो उहो बहितर आहे, या शो ऑफ हैंड, या उन वोटर जो नालो जेको आहे उन बैलेट पेपर ते अचे? इस्लाम तालिको हॉर्स ट्रेडिंग जो आहे या करप्शन जो आहे, जा हॉर्स ट्रेडिंग सिर्फ़ु सेनेट जे इलेक्शन में थी थिए, जनरल इलेक्शन में हॉर्स ट्रेडिंग नथी थिए। हिते त वॾा असामियूं था वठो न, आम वोटर जेके आहिनि, वॾेरा जेके आहिनि, मलिकनि जेके इलाइक़े जा जेके सरदार आहिनि, उनखे लालच, दोस, धमकी, ख़ौफ़ जे ज़रिए सां जेके जनरल इलेक्शन में उनजी वफ़ादारी तब्दील नथा थियनि। सरकार जो ज़ोर, सरकारी इदारे जी तरफ़ां जो ख़ौफ़ उनखे मजबूर कयो कि फलाणे खे वोट ॾियो, फलाणे खे वोट न ॾियो। उहा हॉर्स ट्रेडिंग न आहे छा? उनखे रोकण लाइ सरकार छा इक़दाम कया आहिनि? हाणे सेनेट जेके इलेक्शन थियनि था, अॼु उनखे यादि आयो कि जी हिन में हॉर्स ट्रेडिंग थी थिए। बिल्कुलु असूं कहिड़ी बि जेकी हॉर्स ट्रेडिंग जे ज़रिए या दोस्त धमकी जे ज़रिए हिकिड़ी माण्हू जी पंहिंजी ज़मीर जी राय खे तब्दील करण जी कोशिशि की वई, असां हुनजी मुखालिफ़त कीसीं। हुकूमत वक़्तु आया पाण हुन हॉर्स ट्रेडिंग में शामिल न आहे। जिन वक़्तु मुस्लिम लीग नून जनरल इलेक्शन में कामयाब थी आई, उनजे 7 या 8 सीटियूं हुआ। अॼु उहा 21-22 सीटी ते कीअं पहुती? हॉर्स ट्रेडिंग मतिलबु तूं कैश पैसो ॾे, उनखे वज़ारत जी लालच ॾे, उनखे थाणी जो ख़ौफ़ ॾेखार, उनखे इस्टेब्लिशमेंट जो ख़ौफ़ उनजे ज़हन में हुजे, इहा बि त हॉर्स ट्रेडिंग आहे न। उन ज़रिए से हिन मां जेके बि शामिल थियनि, उनखां मां पुछो पाकिस्तान जी तारीख़, क़ाइदे आज़म, मोहम्मद अली जिन्ना, उहा तारीख़ बि उनखे ख़बर न हूंदी। उहे कीअं हिन नून में, मुस्लिम लीग नून में शामिल थिया? उनखां इहो पुछो कि मुस्लिम लीग जी बुनियादु रखण वारो केरु हो, पाकिस्तान जो झंडो ठाहिण वारो केरु, इनखे आराम हिनखे हिकिड़े खे ख़बर हुजे। उहो सिर्फ़ु उहो नोट, उहो वज़ारत जे ख़ातिर जेकी इन मुस्लिम लीग छा, इहा हॉर्स ट्रेडिंग न हुई छा? तमामु हॉर्स ट्रेडिंग बाइदे रुकजे। हींअर जेकी मुस्लिम लीग जी जेकी ख़वातीन उम्मीदवार आहे, बुनियादी उहा काई पार्टी में हुई? पहिरीं सेनेट इलेक्शन में 6 साल उन काफ लीग जी मेंबर हुई। ॿिए सेनेट इलेक्शन में हुआ BNP अवामी 6 साल जेकी उम्मीदवार आहे। अॼु ॾींहं ताणी उहा हींअर सेनेट में जेकी आहे BNP अवामी जी सेनेटर आहे, लेकिन उहा उन ई जहाज़ में वेठी पई आहे। अवां उनखे जेकी नून जी टिकट उनजे हथ में ॾेई छॾी। इहा हॉर्स ट्रेडिंग न आहे छा? हॉर्स ट्रेडिंग जी बुनियादु रखण वारा इहे वॾियूं पार्टियूं आहिनि, मेजर पार्टियूं जेके आहिनि उहे आहिनि। अॼु बि जेके हॉर्स ट्रेडिंग थिए पई, चाहे उहो पैसो हुजे, पैसे जी रेल फैल हुजे, या सरकार जी वज़ारत जी लालच हुजे, या सरकार जो ख़ौफ़ हुजे, इहे इन पार्टी हुकुमरान पार्टी जी तरफ़ां पई थिए। अच्छा सरदार साहब, 11 मई जी चूंडुनि खे तव्हां मुकमल तौर ते रद्द कयो, उनजे नतीजनि खे रद्द कयो। इमरान ख़ान बि उन्हनि चूंडुनि नतीजनि ख़िलाफ़ तहरीक शुरू कई। इमरान ख़ान तव्हां सां राब्तो बि कयो त तव्हां बसि असां कंटेनर ते अचो। तव्हां चूंड नतीजनि खे बि रद्द कयो, पर इमरान सां गॾु बि न बीठो। इन जो को ख़ासि सबब? न, असां इमरान खां पहिरियां इन नताइज जे ख़िलाफ़ जेके असां एहतजाज कयासीं, हिते इलेक्शन कमीशन साम्हूं, असेंबली जे साम्हूं असां धरना ॾिनासीं, उन वक़्तु असांजी ॻाल्हि की न ॿुधी। लेकिन बलूचिस्तान नेशनल पार्टी जी प्रायोरिटी सिर्फ़ु इलेक्शन न आहे, उहे बलूचिस्तान जा मसइला आहिनि। बलूचिस्तान में उहो मसख़ शुदा लाशूं आहिनि, बलूचिस्तान में उहो अगवा जेके रियासती इदारे जी तरफ़ां जेके अगवा पिया थियनि माण्हू, टारगेट किलिंग आहे, हज़ारा क़ौमुनि जो जेको क़त्ल आम पियो थिए, बलोच क़ौम जी जेकी नस्ल कशी थी थिए, बलोच साइल वसाइलत जेके कब्ज़ा पिया थियनि, इहे असांजा प्रायोरिटी आहिनि। त इमरान ख़ान सां बि असां ॻाल्हाईसीं, सॼो इन खे एजेंडे में पंहिंजे आणो। असां बिल्कुलु अवां सां तयार आहियूं। हीउ ज़ाती अवां जो बि एजेंडो आहे, असांजो बि एजेंडो आहे जेको इलेक्शन में धांधली थिए। लेकिन असांजी प्रायोरिटी उहे आहिनि, उन खे आणे सघो था त बिल्कुलु असां अवां सां गॾु, लेकिन शायदि उनजी बि मजबूरियूं आहिनि, उहे उनखे न आणे सघिया, तंहिं असां हुन सां माज़रत कई। अच्छा जी, परवेज़ मुशर्रफ जो मुस्तक़बिल कीअं था सम्झो पिया? सियासी मूवमेंट बि उन शुरू कई आहे, एतिरा वॾा हुन ते खूननि जा केस बि आहिनि, मोहतरमा जो, नवाब अकबर ख़ान बुगटी जो। इन वजह सां तव्हां हाणे परवेज़ मुशर्रफ जो मुस्तक़बिल कीअं था सम्झो? त आराम सां हलियो वेंदो या? सियासत जे हवाले सां उहो छुटियल कारतूस आहे, सियासत जे हवाले सां। लेकिन छला हुन उहिदे ते रहियो आहे, उहा वर्दी पाई, उन वजह से जेके नवाब बुगटी थियो या बेनज़ीर भुट्टो थी, या
हज़ार जेके माण्हू शहीद कया विया आहिनि उहो असरु उन ते न अचंदो, उन जेकी वर्दी पाई उन वजह सां उहो असरु उन ते न अचंदो। नाज़रीन, सरदार अख्तर जान मेंगल असां सां गॾु हुयो अॼु जे प्रोग्राम में, ऐं हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पूरो पियो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं हकीम सेठार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।